खदरे फ़कीर देवा जे घर ते गुंडन जो हमलो मारकुट करण खिलाफ आज़ाद प्रेस क्लब मेहर में सख्त एहतजाज। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे खदड़े फ़कीर देवा ऐं कायमान फ़कीर चयो त निशा खदड़ो, शीशा खदड़ो साया फ़कीर के गलत कम जे मना करण तां मूंसां विढ़िया आहिनि। सख्त मारकुट कई। उन बाद मेहर पुलिस विच में पई ठाह करायो। बाद में रात जो निशा ऐं तालिब कमराणी पंहिंजा गुंडा वठी घर ते हमलो करे पिस्टल जा कुंदाक हणी मूंखे सख्त ज़ख्मी कयो आहे। मूंसां वॾी ज़्यादती कई आहे। हिन एसएसपी दादू, डीएसपी मेहर, एसएचओ ए सेक्शन मेहर खां मुतालबो कयो त ख़ुदा जे वास्ते मूंसां इंसाफ़ करे झेड़ो कंदड़ गुंडन खे गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो वञे, न त ॿी सूरत में पाण मथां बाहि ॾेई साड़े छॾींदसि। कोटरेजे जे ॻोठ मिठड़ीअ जे रहवासियुनि मुख़्तियार हुसैन रुड, दीन मोहम्मद, साजिद अली, कलंदर बख्श रुड ऐं ॿियनि असांजे इलाइक़नि लाइ मिलियल पेवर ब्लॉक जे स्कीमनि ऐं मटीरियल खणाए पंहिंजे मनपसंद माण्हुनि जे हवाले करे रहिया आहिनि। जॾहिं त MNA नफ़ीसा शाह इहे स्कीमूं असांजे इलाइक़नि लाइ मंज़ूर करे पब्लिक हेल्थ वारनि खां टेंडर कराया हुआ। टेंडर मंज़ूर थियण बाद पेवर ब्लॉक ऐं ॿियो मटीरियल असांजे इलाइक़े में लाथो वियो। इलाइक़े में पेवर ब्लॉक लॻाइण बदिरां ठेकेदार बासरनि जे चवण ते पेवर ब्लॉक ऐं मटीरियल खणाए पंहिंजे मनपसंद माण्हुनि जे हवाले करे रहिया आहिनि। ॻोठाणनि अॻूणे वज़ीर आला सिंध सैयद कायम अली शाह, MNA नफ़ीसा शाह, पब्लिक हेल्थ खाते जे सेक्रेटरी डिप्टी कमिश्नर खैरपुर खां मुतालबो कंदे घुर कई त असांजे इलाइक़े लाइ आयल पेवर ब्लॉक जी स्कीम ॿिए हंधि खणाए वेंदड़ इंजीनियर, ठेकेदार ऐं बासरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। तलाहलग ॻोठ शातिरल जी रहवासिन 32 साला नूरा कमराणी घरू अणबण तां ज़हरीली दवा पी मुबैना आपघात जी कोशिश कई, जंहिंखे ॻोठाणनि तिबी इमदाद लाइ तालका अस्पताल मुंतक़िल कयो, जिते खेसि तिबी इमदाद ॾिनी वई। मुबैना आपघात कंदड़ नूरा कमराणीअ खे गिणती जोगी हालत में इंडस अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। प्रेस क्लब उमरकोट जे तालाबंदी ख़िलाफ़ साफ़िन पारां प्रेस क्लब जे अङण ते अलामती बुख हड़ताली कैंप क़ाइम करे मुतालबो कयो वियो आहे त प्रेस क्लब जी तालाबंदी ख़त्म कई वञे। उमरकोट में सीनियर साफ़ी इलियास थरी, लजपत माल्ही, अलहज सुमरो, अली मुराद ऐं ॿियनि एहतजाजी कैंप ते शिरकत करे साणनि यकजहतीअ जो इज़हार कयो। SSP खैरपुर मीर रूहल खान खोसो कचे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो करे कचे में 20 वधीक पुलिस पिकेट क़ाइम करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे ऐं इन्हनि पिकेटनि में 500 खां वधीक पुलिस एहलकारनि खे मुक़ररु कयो वेंदो। SSP चयो त पुलिस पिकेटनि ते मुक़ररु पुलिस एहलकारनि खे खाइण पीअण समेत सभिनी बुनियादी सहूलियतूं फ़राहम कयूं वेंदियूं। SSP चयो त एहलकारनि जी मुक़ररी दौरान कचे जे इलाइक़नि में सर्च ऑपरेशन शुरू कयो वेंदो त जीअं ॾोहारियुनि जी सरगर्मियुनि खे रोके सघिजे। ठठे जे शहरनि, सियासी समाजी पार्टियुनि, वापारी बिरादरी, वकील बिरादरी ऐं डॉक्टर्स फोरम तोड़े साफ़िन पारां मकली बाईपास वटि मेन नेशनल हाईवे ते पाणी, गैस ऐं बिजलीअ जी खोट ख़िलाफ़ धरणो हणी एहतजाजी कैंप क़ाइम करे छॾी। धरणे सबबि कराची, हैदराबाद, टंडे मोहम्मद खान, सिजावल ऐं बदीन ॾांहुं वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। धरणे में सिंध तरक़ी पसंद पार्टी, PTI, जमात इस्लामी, जमियतुल उलमा इस्लाम, पीपल्स पार्टी, अवामी तहरीक, क़ौमी अवामी तहरीक, वकील बिरादरी, डॉक्टर्स फोरम ऐं शहरनि ऐं वापारी यूनियन शिरकत कई।